खैरपुर जी अदालत चर्स रखण जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 13 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे खैरपुर मां महिराण टीवी जो रिपोर्टर सैफ पुलपोटो। जी सैफ, वधीक अपडेट कजो। जी खैरपुर जी अदालत चर्च रखण जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि खे उमिरि क़ैद ऐं 13 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। खैरपुर जी CIA पुलिस पारां 2024 में रानीपुर टूलपुरा भरिसां हिकु कार्रवाई करे ॿिनि जवाबदारनि जुल्करनैन हैदर ऐं फज़ल फरीद जे कब्ज़े मां 50 किलो चर्स हथ करे मथां ॿिन्ही जवाबदारनि जे मथां केस दाख़िल करे छॾियो हो, जंहिंजी अॼु खैरपुर जे क्रिमिनल मॉडल ट्रायल कोर्ट में ॿुधणी थी गुज़री आहे। क्रिमिनल मॉडल ट्रायल कोर्ट जे जज लियाकत अली कोसो ॿिन्ही जवाबदारनि जुल्करनैन हैदर ऐं फज़ल फरीद वटां 50 किलो चर्स हथ अचण जो ॾोह साबित थियण ते खेनि उमिरि क़ैद 13 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त ॾंड जी रक़म अदा न करण जी सूरत में ॿई जवाबदार 6 महीना वधीक क़ैद काटींदा। जी सैफ, अवां जी महिरबानी।